तो सभिनी खे प्रणाम। थोड़ी देरी सत्संग, अॼोको सत्संग असां सभिनी जे जीवन जे मथां हिकिड़ी सत्य ॻाल्हि कि असांजो जीवन ई वर्तमान आहे। असां शायदि उन वर्तमान खां चूकजंदा था वञूं। उन ते ई अॼु सत्संग। असां पंहिंजे एॾे सुंदर जीवन खे वर्तमान खां वंचित कंदे कंदे पंहिंजो जेको जीवन आहे उनखे ई असां विञाई नथा। हिकिड़ी नंढी सी कहाणी मुंहिंजे पंहिंजे ई जीवन जी, मूंसां ई उहा घटना घटित थियल आहे, उहो ई मां तव्हां सां साझा कयां। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त, असांजी दोस्ती त बचपन खां ई हुई, पर विच में 10-12 सालनि जो गैप थी मिलण खां मिलण न थी सघियो। उहो ॿाहिरि हली वियो पढ़णु, उते ई नौकरी करणु। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे गद्दीअ ते विहण खां पोइ हिते आयो, उन सां मुलाक़ात बि थी। मां बसि उन सां थोरो टाइम बिताइण पियो चाहियां, चङे समय खां न बिताए पियो। उनखे बि इहो ई हो कि हाणे मां जंहिं बि जॻह ते हुजां, उहो किथे बि हुजे, बसि हिकिड़ी दोस्तीअ वारी मुलाक़ात थी। त उनखे मां हेॾे अमकोई असांजा पहाड़, होॾे घुमाइण, उनजे पोयां पासे हिकिड़ी जॻह बि आहे जिथे चऊं साईं जन वेही करे ध्यानु कंदा। उते बढ़िया नदी वहंदी आहे, तव्हां शायदि न बि ॾिठी हुजे। मां उन दोस्त सां गॾु उते घुमण पियो, 2 कलाक उन सां घुमां पियो। मां चयुमि ॾिसी वठे कटनी में। उनखे मां चयो कि ॾिस, हितां जी ख़ूबसूरती पहिरियों हुई, अमकोईअ में सुठो लॻंदो, पहिरियां प्राकृतिक ॾाढो सुठो हूंदो, हाणे प्रकृति ख़तमु थी वई आहे। उनखे ॾेखारिया खोड़ पहाड़, नदियूं, ऐं मां उनजो अंदरि थोरो ॼाणणु चाहियां। मां उनखे इहो ई चयो कि ॾिस, हिते प्रकृतिअ जो मज़ो वठि। उहो चई मां छा ॾिसां हिननि खे, मां ॿाहिरि रहंदो आहियां जिथे उते वॾा वॾा झरना, वॾा वॾा पहाड़, स्विट्ज़रलैंड में रहंदो ॾिठा आहिनि, खोड़ वॾियूं वॾियूं नदियूं, पहाड़, झरना ॾिठा आहिनि। हे छा ॾिसां मां कश्मीर बि घुमी आयो आहियां, उतां जा पहाड़ बि ॾिठा आहिनि। पोइ हिते मूंखे ओहिड़ो मन नथो। मां चयोमांसि ठीकु आहे, तूं घुमियो वञ भई, बढ़िया जॻह आहे, पर हर हिकु शइ जो पंहिंजो पंहिंजो अलॻि ई सौंदर्य हूंदो आहे। कोई बि शइ साॻी न थी सघंदी किथे बि। इहो मुंहिंजो अनुभव चए थो। तूं हिन जगत में हिकिड़ो नंढो सो पत्थर खणी करे अचु, पूरी ज़मीन तूं खोदे वठि, उन पत्थर जहिड़ो साॻियो ई पत्थर तोखे न मिलंदो कॾहिं बि। तूं पूरी पृथ्वीअ ते उन जी खोज कर, ओहिड़ो साॻियो पत्थर न मिलंदो, छोकी ॿियो ठहियो ई न, हिकु ई ठहियो। ईअं तूं गुल ॾिस, गुल जी बि पंहिंजी ख़ासियत आहे, उहो बि अनोखो ई आहे, पंहिंजी जॻह ते बेजोड़ आहे। उहो बि तूं कोई हिकिड़ो नंढो सो गुल बि खण, उन जी पंहिंजी अलॻि ई ख़ूबसूरती आहे। तूं ॻोल्हे वठि दुनिया जा सभु गुल, तोखे मिलता जुलता लॻंदे, पर हिकु जहिड़ो न मिलंदो कुझु बि। हर शइ जी पंहिंजी ई अलॻि ख़ासियत हूंदी आहे। तूं कोई बि शइ खणी वठि, मां चवां थो इंसान खणी वठि, कंहिं बि इंसान जी शिकिल साॻी थी सघंदी? जुड़वा ॿार त ॼमनि, उहे बि साॻा न थींदा आहिनि पूरा 100%, थोरो फ़र्क़ु हूंदो ई आहे, छोकी परमात्मा हिकु जहिड़ो किथे कुझु बि न ठातो आहे।
मां चवंदो तुंहिंजे हथ जी हिकिड़ी लकीर बि कंहिंसां मैच न खाईंदा। तूं पंहिंजे ॿार खे पंहिंजे पेट मां ॼणियो थी न, उन सां बि तूं पंहिंजो हथु मिलाए करे ॾिसी वठ, न मैच खाईंदी। थोरो फ़र्क़ु हूंदी ज, हर शइ में फ़र्क़ु आहे। इहा ई ॻाल्हि मां उनखे चवां पियो कि तूं ॾिठियूं हूंदे सभु शयूं, बढ़िया आहे, सुठी ॻाल्हि आहे, ॾिस तूं, पर हितां जो बि नज़ारो ॾिस, हितां जो पंहिंजो ई नज़ारो आहे। असां हिन नंढी जॻह ते रहूं था, कटनी में रहूं था, इन जो मतिलबु इहो थोरी आहे कटनी में आनंद कोन्हे। खोड़ आनंद आहे। सिकंदा आहिनि माण्हू कटनी अचण लाइ, ऐं हिते अमकोई हलण लाइ त मूंसां गॾु खोड़ ॼणा तरसंदा बि आहिनि कि हलनि, थोरी देरि वेही अचनि हली करे, उन ख़ूबसूरतीअ खे महसूसु कनि, उन सुंदरता खे ॾिसी सघनि जेकी सुंदरता उते आहे। असां शायदि सुंदरता बाज़ारुनि में भीड़ में ॻोल्हींदा आहियूं, पर मौन में जेकी सुंदरता घटित थींदी आहे उहा शायदि कंहिंखे ॾिसणु अचे, उहा ई ॾिसणी आहे असांखे। उहो ॾिठी, पर ध्यानु उनजो न हुयो। 2 कलाक पूरा उन सां गॾु मां उते घुमियुमि, पूरी अमकोई घुमियो, हिते सभु घुमी आयुमि। उन खां पोइ जेॾी महिल गाॾीअ ते वेठासीं, उनजे मुख मां निकितो, बाबा ॾाढी सुंदर जॻह हुई। मां हुनजे मुंहं ते हथु रखियोमांसि, मां न चओ तूं सुंदर, तूं सुंदरता ॾिठी कोन्हे, छोकिन तूं हुए त सही, पर तुंहिंजी मौजूदगी न हुई। तूं मूंसां गॾु नज़र त अची पियो, त तुंहिंजो मन पूरो ॿाहिरि लॻो पियो। तूं ओॾी महिल स्विट्ज़रलैंड पियो घुमी, तूं ओॾी महिल कश्मीर में पियो घुमी, तुंहिंजो हिते ध्यानु न हुयो। माण्हुनि ॾिठो हूंदो बराबरि, असां ॿई गॾु आहियूं, पर तुंहिंजो चित हिते न हुयो, त तूं उन शइ खे सुंदर नथो चई सघीं जंहिं शइ जो तूं अनुभव न कयो अथई। जंहिं शइ जो असां अनुभव कंदासीं उनखे ई सुंदर चवंदासीं न, इहो त वरी कूड़ थियो। मां त चवां थो उनखे इहा ई ॻाल्हि चई, तूं जेकी स्विट्ज़रलैंड जी ॻाल्हि चई थो कि उते मां वॾा वॾा जल स्रोत ॾिठा आहिनि, वॾा वॾा झरना ॾिठा आहिनि, मां उहो बि कूड़ हूंदो। जेॾी महिल तूं स्विट्ज़रलैंड में घुमंदो वञे त तुंहिंजो ज़रूरु मन ॿिए पासे ते हूंदो, तूं शायदि उते न वञे। हिन महिल बि तूं इहो ई कयो, तूं मूंसां गॾु घुमी त पियो, हुनजी मां तव्हां सां गॾु ई थो, गॾु हुजणु ऐं समानता थियणु फ़र्क़ु आहे ॾाढो। गॾु त सभु कोई आहे, हर कोई चवंदो मां गॾु आहियां, पर कोई मूंसां मिली सघे उहो गॾु थियणु अलॻि आहे। ईअं त सभई माण्हू गॾु हलंदा आहिनि, पर मौजूदगी कंहिं जी हूंदी आहे, सभिनि जी न हूंदी आहे। इहा ई असांजे मन जी आदत आहे। जिथे असांजो मन हूंदो आहे उते असां किथे हूंदा आहियूं, ऐं जिथे असां हूंदा आहियूं उते मन न हूंदो आहे। असां भली चऊं त असां हिन सत्संग में वेठा आहियूं, पर मूंखे 100% यकीन कोन्हे कि असां सत्संग ते वेठा आहियूं। इहा असांजे मन जी आदत थी। ॾिस केॾो बेईमान मन सां असां ज़रूरु हिते सत्संग ते वेठा आहियूं, पर असांजो मन शायदि घर में लॻल हूंदो। ॿार स्कूल वञणा हूंदो, उन्हनि जो टिफ़िन ठाहिणो हूंदो कि न हूंदो, अंदर में इहा ॻाल्हि हूंदी ज़रूरु। या कंहिंखे दुकानु वञिणो हूंदो जल्दी, या कंहिंखे घर जा कम हूंदा, कोई न कोई ॻाल्हि अंदर में ज़रूरु हलंदी। तूं भली वेठी आहीं हिते सत्संग ॿुधी थी, पर असांजो मन आहे न जेको, उहो जीवन भर या त अतीत जी सोचींदो रहंदो आहे या त भविष्य जी सोचींदो रहंदो आहे। वर्तमान पल चूकजंदो थो वञे असां खां। ईअं थिए थो कि नथो थिए, हर कंहिंजे पंहिंजे पंहिंजे अंदर जो अनुभव आहे। असां इन ई ग़लतीअ सां, पंहिंजे मन जी ग़लतीअ सां, पंहिंजे अंदर में ठहराव न हुजण सां, असां किथे किथे पंहिंजो जीवन सॼो अतीत में गीले आहियूं। उहे अतीत जूं ॻाल्हियूं केवल स्मृतियूं, तुंहिंजे पोयां हलण वारी केवल हिकिड़ी फिल्म आहे कि जेको तूं गुज़ारे करे आई उहो तुंहिंजे इर्द गिर्द पियो घुमे थो, तुंहिंजो मन उन्हनि में फाथल आहे। तूं शायदि उन मन खां ॿाहिरि न निकिती आहीं, या कंहिंखे वरी भविष्य जी चिंता लॻी पई आहे कि मूंखे हे सभु मिलणो आहे, हे सभु करिणो आहे। अरे जेको समय ई न आयो आहे, तूं पहिरियों कीअं करे वठंदी? मां चवां थो कंहिंखे 10 बजे स्कूल वञिणो आहे, छा तूं हुनखे 8 बजे स्कूल मोकिलींदीअं छा? इहो 2 कलाकनि में दुनिया
केॾां जी केॾे पहुची वञे तोखे ख़बर न आहे। असां उन्हनि 2 कलाकनि खे पहिरियों ई सोचे करे पंहिंजो वर्तमान विञाए था छॾियूं। ऐं इहा ई आदत असां सभिनी जी आदत, मां कंहिं हिक खे नथो चवां, सभिनी जी इहा ई आदत हूंदी कि जेको कमु 2 कलाक पोइ करिणो आहे उन जी चिंता असां हिते सत्संग में वेठे कयूं था त असांजो छा थो विञाइजे। असांजे जीवन मां सत्य वंचित थींदो थो वञे पियो। हिते ॻाल्हि छाजी थी हले, सत्य जी ॻाल्हि थी हले पई। हिते कोई सत्य जो संग करे वेठो आहे जेको तव्हांखे सत्य ॿुधाए थो पियो। सत्य ई थो ॿुधाए न, कुझु सत्य तव्हांजे अंदर में पए, उहा ई जानकारी थी मिले न। हिते जिते सच जो संग थो थिए उते ई सत्संग थींदो आहे। ऐं उन ई सत्संग सां असांजो मन वंचित रहिजी वञे त असांजो अचणु न अचणु त बराबरि थियो, हिकु बराबरि थियो। तूं वेठी हिते लॻी घर में पियो वञे त छा मतिलबु सत्संग ते अचण जो। मां चवां थो घर जी आहीं त पूरो घर में ध्यानु ॾे, उहो ई सची शेवा, उहो ई सचो सत्संग थी। अगरि सत्संग ते अची थी त पूरी हितां जी थी वञे। पोइ इन महिल हिते वेठे होॾां जा ख़्याल न कर कि हुते छा थींदो हूंदो या छा थियण वारो आहे। इहो ई अतीत ऐं भविष्य मां यादि कंदे माण्हुनि खे रोअंदे ॾिठो आहे, पंहिंजो जीवन विञाईंदे ॾिठो आहे। खोड़ अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि मुंहिंजी कि बाबा पहिरियों त मूं वटि सभु कुझु हुयो न, एॾा पैसा हुया, वॾियूं वॾियूं गाॾियूं हुयूं, बंगलो हुयो, हाणे पूरी तरह सां ख़ाली थी। तूं जेॾी महिल तोखे सभु शयूं हुयूं तेॾी महिल तूं शायदि उन्हनि शयुनि जो उपयोग न कयो। अॼु तूं वटि कोन्हनि, तूं अॼु चिंतित लॻो पई कि मूंखे उहे सभु शयूं कोन्हनि। जेॾी महिल तुंहिंजे साम्हूं जेकी परिस्थिति अचे थी ओॾी महिल उनखे स्वीकार करे उनखे फेस करिणो आहे न, उनखे ॾिसणो आहे हमेशह। जेॾी महिल बि कोई बि शइ असांजे साम्हूं अचे, असां हर शइ खे पोइ जे लाइ छो रखियो। हाणे असां पैसा कमाइण निकिता आहियूं त चऊं था कि परमात्मा खे पोइ जे लाइ रख। हिन महिल त असां दमदार आहियूं, पैसा कमायूं था, कमाए वठूं, पेट असांजो भरिजी वञे, इहो ख़बर पई पेट भरींदे भरींदे तूं ई भरिजी वई पूरी त केॾे वेंदी। तुंहिंजो पेट भरींदे भरींदे तूं ई ख़तमु थी वञी त पोइ उहो सभु केॾे वेंदो जेको तूं पोइ जे लाइ रखियो थी कि पोइ वञी पंहिंजे गुरूअ जे सानिध्य में थींदमि। हाणे त कमाए वठां, कमाए वठ। इहा हिकिड़ी भुल आहे असांजी। हिते असां पंहिंजे वर्तमान खां चूकजूं था। न मिलंदो आहे सभिनी खे सत्संग। खोड़ ॼणा तरसंदा आहिनि यथार्थ वाणीअ लाइ, सत्य ॿुधण जे लाइ खोड़ ॼणा तरसंदा आहिनि। ईअं त गुरू चङा ई आहिनि, चङा सत्संग बि थींदा हूंदा, पर सत्संग थींदा आहिनि पाठनि सां। जेके सत्संग असां टीवियुनि ते ॿुधूं था पिया केवल पाठियुनि जा सत्संग आहिनि, उहे किताब था ॻाल्हाइनि पिया। हिते कोई जीवंत थो ॻाल्हाए, उन जे मथां ध्यानु ॾे न। कल्ह कहाणी छा हुई कि असांखे जीवंत थियणो आहे, जीवंत व्यक्ति थियणो आहे। जेको जीवंत व्यक्ति थींदो उन मां ई त उहा सुगंध ईंदी न। तव्हांखे छा खपे हाणे, सुगंध खपे कि इहा दुनियादारी खपे, उहो निर्णय तुंहिंजो पंहिंजो ई हूंदो, तुंहिंजो पंहिंजो ई थियो। मुंहिंजी बसि हिकिड़ी सलाह अथई इन नंढी सी कहाणीअ सां, इहा नंढी सी सम्झ कि तूं कोई भी परिस्थिति अचे, कोई भी, मां चवां थो पंहिंजो वर्तमान न वञे। जेको वर्तमान में तुंहिंजे साम्हूं अचे थो न, उनखे स्वीकार करे वठि, उनखे ॾिसी वठि, उनखे भोगे वठि। ओॾी महिल जो ओॾी महिल, हाणे हिन महिल हींअर। पोइ जे लाइ कंहिं बि शइ खे रखिणो ई न आहे। पोइ कंहिंजी थींदी आहे छा? पोइ कॾहिं बि कंहिंजी न थींदी आहे। असां हमेशह पोइ सुभाणे परीहं तंहिं परी ईअं ई कंदा रहंदा। मां चवंदो कंहिंखे ध्यानु चालू कर, अॼु खां तूं बाबा सुभाणे खां करे वठां ध्यानु चालू, परीहं खां करे वठां। 2 ॾींहं ॿार खे स्कूल मोकिलिणो, 2 ॾींहंनि खां पोइ छुटियूं लॻंदसि, पोइ मां ध्यानु करणु चालू कंदुमि। अरे ही कहिड़ो तरीक़ो आहे? तोखे परमात्मा अॼु खपे कि 2 ॾींहंनि खां पोइ खपे? तूं इहो निर्णय पंहिंजे अंदर में वरितसीं कि तोखे जेकी शइ खपे उहा हिन महिल ई खपे कि पोइ खपे। अगरि पोइ खपे त तूं बिल्कुलु पोइ लाइ बीह सघी थी पई, बाक़ी असां पोइ जे लाइ बीहण वारा न आहियूं। असांखे खपे त हिन महिल ई वर्तमान खपे। जेको अस्तित्व असांजे लाइ वर्तमान में सभु कुझु असांखे ॾिनो थी हथ में ठाहे करे, उन सां असां वंचित रहिजंदा था वञूं।
तूं उन अस्तित्व खे शुक्रिया कर जेको तोखे उन ॾिनो आहे। हर कंहिंखे इहे शयूं न मिलंदियूं आहिनि। हे घड़ी, हे वेलो, हे अमृत वाणी बि मिले थी न, ॾाढनि वॾनि ख़ुशनसीबनि खे इहा बि मिलंदी आहे। ईअं मिड़ई कंहिंखे बि न मिलंदी आहे। कोई निंडूं फिटाए करे तव्हांजे लाइ सत्संग अची करे उनजी गुणवत्ता त सम्झो तव्हां, उहो समान त पंहिंजे अंदर में हुजे। जेको माण्हू तव्हांखे ॿुधाए थो पियो, पंहिंजूं निंडूं फिटाए करे बि तव्हांजे लाइ कुझु करे थो पियो, त उनजी कुझु आदर समान की उन मां कुझु पातोसीं असां, कंहिंजे लाइ थो करे? छा इहो सत्संग मुंहिंजे पंहिंजे लाइ आहे? मां छा कुझु बि त खणी वञो? मां हिते ॾियण लाइ वेठो आहियां ऐं सदाईं ॾींदो हलंदुमि। लूटण जी ताक़त तो में हुजणी खपे, लूटे वठो। मां लुटाइण लाइ हमेशह तयारु आहियां। असांजो जीवन ई पूरो लुटियल आहे। जीवतोसीं पंहिंजो दुनियादारी वारो जीवन। हाणे जेको जीवन मिलियो आहे उहो लुटाइण वारो आहे। केवल प्रेम लुटाइणो आहे, पंहिंजी वाणी लुटाइणी आहे। तोखे लुटण जो दम आहे? लुटणो अथई त अॼु तयारी कर, सुभाणे ते न बीह। सुभाणे ते वेंदी आहे ऐं पंहिंजो वर्तमान ऐं अतीत ऐं भविष्य, इन्हनि टिनिनि जे चकर में अहिड़ो उलझी वेंदी आहे कि वर्तमान हस मां खिसकंदो वेंदी। ऐं इहो वर्तमान खिसकणु मतिलबु छा? तुंहिंजी मृत्यु तुंहिंजे नज़दीक ईंदी थी वञे, तोखे इहो अनुमान आहे? तुंहिंजी मृत्यु तुंहिंजे घणो क़रीब पहुची वई आहे, तोखे ख़बर आहे कि ॿिए पल में छा थी वञे? कंहिंखे कुझु ख़बर आहे? नथी ख़बर पए पई। पहिरियों हूंदो हो कि 60-70 खां पहिरियों माण्हू न मरंदो, हाणे 30-40 में बि माण्हू सुहा थी था वञनि पिया। त अॼु जो ई ॾींहुं अथई, हिन महिल ई उहो वेलो अथई, तूं पाण खे स्वीकारे सघी थी ऐं वर्तमान सां गॾु जी सघी थी न, त ई तूं हिन लाइन में अचिजे, त ई तूं इन राह में डुकजांइ, वरना डुकण जो कोई बि मतिलबु न अथई। इहा राह हिकु दफ़ो टुटे त वापसि मिलण वारी कोन्हे। इन राह तां किरण वारे जी केवल मृत्यु ई अथई, जीवन कोन्हे। अगरि पंहिंजो जीवंत जीवन जीअणो अथई त पंहिंजे वर्तमान खे सुञाणणो पवंदी। ऐं जंहिं पंहिंजो वर्तमान सुञातो आहे, जंहिं जेके माण्हू इन जग में वर्तमान में जी करे मथे उथिया आहिनि न, उहे भॻवान ई थी चुका आहिनि। मां खोड़ अहिड़ा नाला तव्हांखे गिणायांव जंहिं पंहिंजो वर्तमान ई ॾिठो, न पोइते निहारियो न अॻिते ॾिठो। असांखे बि उहो ई करिणो आहे। असां बि छो नथा थी सघूं? जेके बि महापुरुष संत थी निकिरिया आहिनि, असांजे विच मां ई त थी निकिता आहिनि। जेके बि सतगुरुनि जो तव्हां नालो ॿुधो अथव, उन्हनि बि आम जनम ई वरितो न असांजे विच में। कोई मथां टपकियो थोरी हो, आयो छा कोई मथां? सभिनी त इन जग में ई जनम वरितो आहे। पोइ इते रही करे ई उन्हनि छा पातो आहे कि अॼु भॻवान था कहलाइजी वञनि। तूं बि उन शइ ते पहुची सघी थी, उहा सीढ़ी चढ़ी सघी थी। बसि हिकु शइ, इहो वर्तमान साधे रख पंहिंजे अंदर में। जीअणो आहे त वर्तमान में जीअणो आहे, मरणो बि आहे न त वर्तमान में मरणो। आख़िरी में सभिनी अंदरि वेठल परमात्मा खे हुनजो